Time News Studios. You are watching 1 p.m. Bulletin. PTI जो क़ौमी असैम्बली में मुकम्मल ख़ात्मो 43 मेंबर्स जो इस्तीफ़ा मंजूर क़ौमी असैम्बली के स्पीकर तरफ़ां उमाणिल समरी इलेक्शन कमीशन के मिली वई। PTI के मेंबर्स जो इस्तीफ़ाऊं 4 मरहलन में मंजूर कई वयूं। हेल ताईं 124 मेंबर्स जो इस्तीफ़ाऊं मंजूर थी चुकियूं आहिनि। इलेक्शन कमीशन 81 मेंबर्स के डी नोटिफाई करे चुकी है। क़ौमी असैम्बली में वापसी जो मकसद राजा रियाज़ के हटाइण हो। हाणे असैम्बली रबड़ स्टैम्प बणिजी वई। 40% सीटूं ख़ाली थी वयूं आहिनि। वाहिद हल चूंडूं ही आहिनि। PTI अॻवान फवाद चौधरी जो बयान। फवाद चौधरी चयो त सभु कुझु राजा रियाज़ ऐं ॿिनि लोटनि खे बचाइण लाइ कयो पियो वञे। हाणे फ़ैसिलो अवाम खे करणो आहे। ॾिसूं था त हुकूमत केतिरो थी चूंडुनि खां फ़रार थिए। पंजाब में बग़ैर ॾिण जे सियासी सुहागड़ियूं आयूं आहिनि। अवामी मुस्लिम लीग उन अमल ख़िलाफ़ अदालत सां रुजू कंदी। अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद जो इस्लामाबाद अदालत में मीडिया सां ॻाल्हियूं। शेख रशीद चयो त पंजाब जो निगरां वॾो वज़ीर मोहसिन नक़वी अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो फ्रंटमैन आहे। मुल्क हाणे घरू वेड़ तरफ़ पियो वधे। अवाम खे मुल्क बचाइण लाइ रोडनि ते निकिरणो पवंदो। मसइलनि जे हल लाइ समूरनि मुल्कनि सां गॾिजी कमु करण ते यकीन रखूं था। हिन वक़्तु आलमी सतह ते मुआशी मौसमी ऐं इस्लामोफोबिया जहिड़ा मसइला चैलेंजिस आहिनि। परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो ताशकंद में इक़्तिसादी तावन तंज़ीम जे इजलास खे ख़िताब। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तान 2022 में तारीख़ जे बदतरीन बोड खे मुंहुं ॾिनो। असांजा ख़्याल क़दम मुस्तक़बिल खे तय कंदा। बोड सबबि 30 अरब रुपयनि जो नुक़सानु पहुतो। समूरनि मुल्कनि असांजी मदद कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी। इजलास में मुल्की सियासी ऐं मुआशी सूरतहाल ते गौर कयो पियो वञे। इजलास में गुज़िरली मुल्क अंदरि बिजली जे पैदा थियल ब्रेकडाउन बाबति बि जाइज़ो वरितो पियो वञे। तवानाई वाली वज़ारत तरफ़ां सॼे मुल्क में समूरनि ग्रिड स्टेशन ते बिजली बहाल थियण जी दावा। वफ़ाक़ी वज़ीर खुरम दस्तगीर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुल्क में बिजली जो निज़ाम मुकम्मल तौर ते बहाल कयो वियो आहे। जौहरी प्लांट ॿीहर शुरू करण लाइ कुझु वक़्तु लॻी सघे थो। इन करे मुल्क में 48 कलाकनि ताईं लोड शेडिंग जो सिलसिलो जारी रहंदो। खुरम दस्तगीर चयो त असांजे सिस्टम में कंप्यूटर हैकिंग ज़रिए परदेही मदाख़लत जो ख़दशो आहे। उन जी जांच भी कई पई वञे। गुज़िरली नेशनल ग्रिड में ख़राबी सबबि सॼे मुल्क में बिजली जो ब्रेकडाउन थी वियो हो। मुल्क में बिजली जे ब्रेकडाउन सबबि मोबाइल नेटवर्क ऐं इंटरनेट सर्विस भी मुतासिर रही। सिंध असैम्बली के स्पीकर आगा सिराज दुरानी परदेह वञण जी इजाज़त लाइ एहतसाब अदालत में दरख्वास्त दाख़िल कराए छॾी। अदालत तरफ़ां दरख्वास्त ते नोटिस जारी। 26 जनवरी ताईं जवाब तलब। आगा सिराज दुरानी दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो त 1 फरवरी ते बरतानिया वञणो आहे, जंहिं लाइ इजाज़त ॾिनी वञे।
कोटड़ी में बंद पियल कारखाने ते पुलिस जो छापो 5 करोड़ रुपयनि जी माले जी मंशियात। DIG हैदराबाद पीर मोहम्मद शाह जी अगवाणी में पुलिस साइट एरिया में बंद पियल कारखाने ते छापो हणी वॾी मिक़दार में मेन पुड़ियूं गुटको ऐं ॿियूं नशेआवर शयूं हथ करे वरितियूं। पुलिस छापे दौरान कारखाने मालिक फरार थी वियो। DIG हैदराबाद मूजिबि कोटड़ी जी तारीख़ जी वॾी कार्रवाई कई वई आहे। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। पानी जे कुदरती लंघन तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन जो फ़ैसिलो। DC उमरकोट ADC जी सरबराही में कमेटी जोड़े छॾी। कमेटी खे रेवेन्यू रिकॉर्ड मूजिबि जांच करे हाकड़े ढोरे समेत ॿियनि लंघन ते थियल कब्ज़नि जी निशानदही करे 10 मार्च ताईं ऑपरेशन मुकमल करण जी हिदायत।